दोस्तों हींअर मूंखे हिकिड़ी ॿी सिंधी मिली आहे, हिननि जो तालुक़ु इंडिया खां आहे, बट इहे जेको सिंधी हिननि जी जेको लैंग्वेज आहे न, इहा थोरी डिफरेंट आहे, हीअ थोरी सराइकी बेल्ट आहे। अचो त हिननि खां सवाल कयूं था त इहो सिंधी में ॻाल्हाइनि कीअं। तव्हांजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो पिंकी मेहता, पहिरियों हुयो, हाणे अनिका हुजा आहे। तव्हांजो नालो हींअर अनिका आहे। तव्हां किथां खां आहियो? मां इंडिया जे महाराष्ट्र मां आहियां। ऐं मूंखे इहो ॿुधायो, जेको तव्हां लैंग्वेज ॻाल्हायो त इहो सिंधी आहे या कहिड़ी लैंग्वेज आहे? ऑब्वियसली इहा सिंधी लैंग्वेज आहे। तव्हांजा वॾा किथां खां हुया सिंध मां? सिंध मां भावलपुर मां हुया। हाणे हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां, भावलपुर सिंध में न आहे, भावलपुर पंजाब में आहे। ऐं तव्हां पंजाब जे बेल्ट मां, हा पंजाब। हाणे पंजाब में जेको तव्हां लैंग्वेज ॻाल्हायो पिया न, हिनखे सिराइकी चइबो आहे। तव्हां कुझु सिराइकी में तव्हां पंहिंजी लैंग्वेज में कुझु ॿुधायो। मां इहो ई ॿुधाईंदमि कि मूंखे हिते बर्लिन में ॾाढो मज़ो थो अचे, ऐं हिते सिंधी ग्रुप सां गॾु हिकदमि सुठी कनेक्ट थी वई आहे, त मां ख़ुशि आहियां। हे तव्हांजी लैंग्वेज वई आहे, सिंधी में चयो? हा, मुंहिंजी लैंग्वेज आहे न इहा भावलपुरी। इहो भावलपुरी आहे, इहो सिंधी न आहे। मुंहिंजी लैंग्वेज आहे इहा। हाणे इहो जेको तव्हां सिंधी में चयो न, इहो तव्हां तव्हांजी लैंग्वेज में चयो। हा, तो इहो मुंहिंजी लैंग्वेज में त चवंदी पियमि मां। हे पाण चवंदा मुंहिंजी, तव्हां छा चवंदा? मुंहिंजी। ऐं हिकु ॿ टे कीअं चवंदा आहियो? हिकु ॿ टे। हिकु ॿ, अच्छा उहो लैंग्वेज साॻी आहे। हाणे जेकॾहिं सिराइकी आहे त सम्झी वेंदा, मतिलबु सिराइकी बि असां वांगुरु सिंधी आहिनि। तव्हां खां मिली ॾाढो सुठो लॻो। थैंक यू, धन्यवाद। वेलकम, जय झूलेलाल। जय झूलेलाल।